एम्पावरमेंट ऑफ वुमन जे टॉपिक ते साना वारनि हीअ जेका कन्वेंशन इंटरनेशनल कन्वेंशन को ठाही आहे, हिकिड़े ऊंदहि में हिकिड़ो नंढड़ो ॾीओ आयो छो त सिंध में हिन पर्टिकुलरली एम्पावरमेंट ऑफ वुमन जी जेतिरी ज़रूरत आहे, जेको रहंदो इन जो डिपेंडेंस या मदार इन ते आहे त सिंध तॾहिं तरक़ी कंदी। मां यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघम में MBA पे कई त मुंहिंजो प्रोफेसर इकोनॉमिक्स जे प्रोफेसर खां मूं चयो मूंखे हिकिड़ो फैक्टर ॿुधायो, हिकिड़ो सबबु ॿुधायो जंहिंजे करे तव्हां सम्झो था त UK सुधरे पियो, डेवलप पियो करे। त मूंखे अहिड़ो सुवाल जो जवाबु ॾिनई जेको तव्हांखे ॿुधाईंदुसि त घणनि खे तजुब थींदो। त चई त इंक्रीज़ इन द रेट ऑफ डायवर्सिस, तलाकुनि जे शरह में इज़ाफ़ो। हाणे हिते असां वटि त मायूब ॻाल्हि आहे। मूं चयो उहो कीअं? चई बिकॉज़ अवर वुमेन इज़ गेटिंग इंडिपेंडेंट, हुनखे मर्द जी परवाह न आहे। सो उन मुंहिंजे प्रोफेसर जी ॻाल्हि वांगुरु सिंध में इहो हिकिड़ो ख्वाबु आहे। तव्हां ॾिसो त दुनिया में जिते औरत खे एम्पावरमेंट आहे, जिते औरत तरक़ी याफ़्ता आहे, उहा सुठी माउ बि थी सघे थी, सुठो घर हलाइण वारी बि थी सघे थी, उहो मुल्क तरक़ी याफ़्ता आहे। जिते औरत खे आज़ादी कान्हे, औरत खे एम्पावरमेंट कान्हे, उहो मुल्क पस्तीअ में आहे, पाकिस्तान वांगुरु, सिंध वांगुरु। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां ॿाहिरी जी तालीम ते ख़ासि तौर ते ॿाहिरी में रहंदड़ माण्हुनि जो तइदादु 50% खां वधीक आहे। ऐं उते हींअर अंग्रेज़नि जे दौर में तालीम हुई, वन्यूट जे दौर में तालीम हुई, पर हाणे असां वॾा बदबख़्त आहियूं। जॾहिं खां असां ही नओं पाकिस्तान ठाहियो आहे, तॾहिं खां सिंध जी तालीम पोइ पस्तीअ में हली वई आहे। सिंध में तव्हांखे तजुब थींदो त जेकॾहिं तव्हां सिंध खे कंपेयर कंदो स्कूलनि सां या स्कूलनि जी फैसिलिटीज़ खां, त असां KPK खां बि पोइ आहियूं, पंजाब खां त आहियूं। त जेकॾहिं असां फैसिलिटीज़ जी ॻाल्हि कंदासीं त टॉयलेट्स, पंजाब जे स्कूलनि में टॉयलेट्स जेके आहिनि से 99% स्कूलनि में मौजूदु आहिनि। KPK में 87% स्कूलनि में मौजूदु आहिनि। सिंध में 57% स्कूलनि में मौजूदु आहिनि। हाणे मूंखे ॻाल्हि ॿुधायो त नियाणियुनि जे स्कूल में ख़ासि तौर ते टॉयलेट न हुजे त मूंखे ॿुधायो त छा उहे नियाणियुनि खे ॿी कहिड़ी फैसिलिटी हूंदी? मूंखे यादि आहे त असां महिरान TV जे तरफ़ां तइलीम जे सेमिनार कराईंदासीं स्कूलनि में। कोटड़ी जे गवर्नमेंट कॉलेज में वियुसि, जिते सभु मेच्योर छोकिरियूं हूंदियूं आहिनि कॉलेज में, उते हुननि जो टॉयलेट कोन हो। मां हिकिड़े ॾींहुं मोरे वियुसि त मोरे में हेड मिस्ट्रेस खां पुछियुमि, सेकेंडरी स्कूल हो, पुछियोमांसि त तव्हां वटि नियाणियुनि जो, चई नियाणियुनि जो टॉयलेट ई कोन्हे, स्टाफ जो टॉयलेट हुन में नियाणियूं इस्तेमालु कंदियूं आहिनि। ख़ैर ओॾी महिल पोइ मूं सेक्रेटरी सां ॻाल्हायो जेको एजुकेशन जो हो, हुनखे शाबाश आहे जो हुन 15 ॾींहंनि मूंखे उहो टॉयलेट बिल्डिंग ठही पई, रुगो फिटिंग्स ऐं फिक्सचर्स कोन आहे, हुन मूंखे कराए ॾिना। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त टॉयलेट जी ॻाल्हि ॿुधाई तव्हांखे। ड्रिंकिंग वाटर पंजाब में 100% स्कूलनि में ड्रिंकिंग वाटर आहे। KPK में 99% स्कूलनि में ड्रिंकिंग वाटर आहे। सिंध में 58% में ड्रिंकिंग वाटर आहे, पीअण जो पाणी आहे। बिजली पंजाब जे 99% स्कूलनि में आहे। KPK में 85% स्कूलनि में आहे। सिंध में सिर्फ़ु 31% स्कूलनि में आहे। सो ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां हिन सभिनी ॻाल्हियुनि जो ॾिसंदो त हीउ जेको 1971 खां या 72 खां पोइ जो पाकिस्तान आहे, इहा तबाही तॾहिं थी आहे। मुंहिंजे नज़र में अंग्रेज़नि जे दौर में तइलीम बहितरी, इंसाफ़ बहितरो, माण्हुनि सां ट्रीटमेंट बहितर हुई, आम माण्हुनि सां। उन खां पोइ जो पाकिस्तान ठहियो त मां इहो चवंदुसि त उन 1 यूनिट जे दौर में वरी बि इंसाफ़ हुओ, वरी बि स्कूल कमु कंदा हुआ। इन वॾेरे जी हैसियत इहा हुई जेसि MPA में ज़रूरत, पर सूबेदार बि कोन ॿुधंदो हुननि जी, इहा मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे। सर्वेयर इरीगेशन जो सर्वेयर तव्हांजे इलाइक़े जो वॾो ज़मीनदार उनजी ख़ुशामद कंदो, ढगियूं मेहूं मोकिले ॾींदो जीअं खीर पीए, जीअं असांखे तंग न करे। पर 72 खां पोइ, वञूं टुटण खां पोइ, वञूं टुटण जी तहरीक में इक़बाल तरीन बि गॾु हो असां सां, बल्कि हुनजो मरकज़ी किरदारु हो। त वञूं टुटण खां पोइ उन्हनि वॾेरनि खे, पीरनि खे पावर मिलियो
अॼु उन्हनि जी उते सूरत हाल इहा आहे त हर शइ जा मालिक आहिनि, शाह सुफ़े जा मालिक आहिनि। SP उन्हनि जी मर्ज़ी सां थींदो, DC उन्हनि जी मर्ज़ी सां थींदो। ऐं जेकॾहिं को ग़रीब माण्हू सेल्फ सर्टिफिकेट या मुख़्तियार कार जे ऑफिस में वेंदो, का ऑफिस टाइम ते कान खुलंदी, पर जे वेंदो त उनखे चवंदा त बाबा ॻाल्हि ॿुध, 5 लख में जेकॾहिं तो विकिणियो आहे एकड़ ज़मीन जो, त 10% ॾींदे त तुंहिंजा पना मिलनि था, न त कोन मिलंदा। उहो हुनजो दलाल ॻाल्हाईंदो, मुख़्तियार कर न ॻाल्हाईंदो। सॼी सिंध में इहा सूरत हाल आहे। उतां जो वॾेरो जेसि ताईं नथो चए त हिनखे सेल्फ सर्टिफिकेट ॾे, तेसि ताईं सेल्फ सर्टिफिकेट नथो मिले। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन राकास मां जान कीअं छॾाए। हीउ जेको असांजे खीचे में पियो आहे वॾेरो ऐं पीर, इन्हनि मां जान जेसि ताईं न छुटंदी तेसि ताईं औरत आज़ाद न थींदी, न एम्पावरमेंट थी सघंदी। हाणे उनजे लाइ या त वरी वञूं जहिड़ी तारीख़ हले अलॻि सां, ज़ाहिर आहे जहिड़ो जोटणो पवंदो, जंग करणी पवंदी। उनजे लाइ वरी असांजो नओं नसुल जेको आहे सो तयारु कोन्हे। उहो हिकिड़ो नसुल हो जेको मुख़्तलिफ़ हो। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त 69 में पहिरियों दफ़ो सिंध जूं वोटर लिस्टूं उर्दू में आयूं। असां सभिनी गॾिजी काल ॾिनो त बाबा सॼी सिंध मां सॼी सिंध मां गिरफ़्तारियूं पेश कयूं। हाणे गिरफ़्तारियूं कीअं पेश थींदियूं? तॾहिं जो फौज मार्शल हुई, 5 खां वधीक तव्हां गॾिजी वेहंदो ऐं गुलनि ॻिची में गुलनि जा हार पाए वेहंदो त खणी ईंदा तव्हांखे, बुख हड़ताल लिखंदो। त एतबार कंदुसि, उहो मां उन नसुल जी ॻाल्हि थो कयां। सॼी सिंध मां गिरफ़्तारियूं पेश थियूं ऐं 17 ॾींहंनि खां पोइ रियाया ख़ान अनाउंस कयो त इहे लिस्टूं सिंधीअ में बि थींदियूं। उहो इतिहाद हो, उहो सिंध जो माण्हू हो जेको वञू जे तहरीक जे दौरान सुजाग थियो। हाणे बि इन जी ज़रूरत आहे असांखे त असां हिन वॾेरे खे पीर खे चैलेंज कयूं जेको हुकूमतूं थो ठाहे। ऐं हाणे जेको वरी ॿी बदकिस्मती आहे त हाणे त वरी इहे माण्हू फ़ैसिलो ई कोन था कनि, चूंड जो फ़ैसिलो माण्हू कोन था कनि। पोइ इस्लामाबाद मां थो थिए, कंहिंखे कहिड़ी सीट मिलंदी, कंहिंखे कहिड़ी सीट मिलंदी। हाणे इन्हनि सॼी सूरत हाल में मुंहिंजो हिकिड़ो स्कूल आहे शेख बिरके में, असां उते तइलीम फ्री ॾींदा आहियूं। साईं मंज़ूर साहब जे लेवल जो कोन्हे। तव्हां सुभाणे मुंहिंजा महिमान आहियो उते 10 बजे, पर उते छोकिरियूं आहिनि 9th में। हाणे मुननि जे माइटनि घर में विहारे छॾियूं, हाणे वॾी थियूं आहिनि छोकिरियूं। उहे साॻियूं छोकिरियूं गुड कढनि, ज़मीनुनि में वञनि, पर स्कूल न अचनि। छो त मुंहिंजे ॻोठ में रहंदा, मूं सभिनी खे घुराए चयो त बाबा जेको छोकिरी न मोकिलींदो स्कूल में उहो मुंहिंजे ॻोठ मां ट्रपड़ खणे। ॿिए ॾींहुं सभिनी मोकिले ॾिना। सो दोस्तो, ख़वातीन हज़रात, ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां हिकिड़ो अहिड़ी तहरीक हलायूं जंहिंमें सची पची असांजे औरत खे एम्पावरमेंट थिए ऐं असांजे हिन सिस्टम ऐं मुआशिरे में बहितरी अचे। तव्हांजी महिरबानी।